वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत करनासीन अहम खबर सां। सिंध हुकूमत किर्गिस्तान में फाथल 180 शागिर्दनि जी वापसी लाइ ख़ासि उड़ाम जो बंदोबस्त कयो वियो आहे। सिंध हुकूमत परॾे में पंहिंजनि शागिर्दनि जी हिफ़ाज़त ऐं भलाई खे यकीनी बणाइण लाइ पुरज़म आहे। शर्जील इनाम जो इहो चवणु आहे। वॾो वज़ीर ज़ाती तौर ते शागिर्दनि जे महफ़ूज़ ऐं वक़्तसिर वापसीअ खे यकीनी बणाइण जी इंतज़ामनि जी निगरानी करे पियो, जॾहिं त सिंध हुकूमत मुल्की ऐं आलमी सतह ते पंहिंजनि माण्हुनि जी भलाई खे तरजीह ॾी आहे। सीनियर सूबाई वज़ीर जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन, सिंध हुकूमत किर्गिस्तान में फाथल 180 शागिर्दनि जी वापसीअ लाइ ख़ासि उॾाम जो बंदोबस्त करे छॾियो आहे। सिंध हुकूमत परॾे में पंहिंजनि शागिर्दनि जी हिफ़ाज़त ऐं भलाई खे यकीनी बणाइण लाइ पुरज़म आहे। शर्जील इनाम जो वधीक चवणु आहे त वॾो वज़ीर ज़ाती तौर ते शागिर्दनि जी महफ़ूज़ ऐं वक़्तसिर वापसी खे यकीनी बणाइण जी इंतज़ामनि जी निगरानी करे पियो। सिंध हुकूमत मुल्की ऐं आलमी सतह ते पंहिंजनि माण्हुनि जी भलाईअ खे तरजीह ॾींदी आहे। सिंध हुकूमत किर्गिस्तान में फाथल 180 शागिर्दनि जी वापसीअ लाइ ख़ासि उॾाम जो बंदोबस्त करे छॾियो आहे।